जो धंधो हराम, हराम जो धंधो हराम, हराम जो धंधो करे उन्हें मां माल कमाए। वो साईं फरमाइन था त वो माल जेको हराम मां कमाए फयुनफिकु मिनहु, और उन्हें मां खर्च करे, खैरात करे, हराम कमाए वरी हज ते सजे। बिल्ली 7 कुआ खाई हली हज ते। हराम कमाए, खैरात करे, हराम कमाए, मस्जिद ठाए, हराम कमाए, उन्हें मां कपड़ा विराए, पैसा विराए, नलका लगराए, मस्जिदों ठहराए, पर हराम कमाई न जा। रब फरमाइंदो ए मलाइको इहा इन जी कमाई ऐं इने ॿिन्ही खे खणी कंध पर जहन्नम में उछले। वलायत सदक बिही फयुकबलु मिन्हु, सदको तो करे हराम कमाई मां, हराम पैसन मां खैर करे, खैरात करे, अल्लाह कबूल न कंदो। इन्नल्लाह तय्यब, अल्लाह पाक, पाक माल जी खैरात कबूल कंदो। अल्लाह की उहा खैरात न वणंदी आहे जेका हराम कमाई मां। सही, रब पाण बि पाक आहे। बेशक, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ो मिसाल थो ॾियां। हिकिड़ो मुरीद मुंहिंजो अचे थो मूंसां मिलण जे लाइ, रस्ते में कुतो मुअल ॾिठे, कुतो मुंहुं पियो मुर्दा, उन मां छुरी सां टुकड़ो कपे ऐं चए थो दिलि पर साईं खे मां नज़रानो मुर्शिद ॾे वञा थो, हथ खाली न वञा, कुझु खणी वञा, मूंखे ख़ुशी थींदी जी। इहो हिन जो नज़रानो मूंखे वणंदो, मां हुनखे जस ॾींदुसि, शाबस ॾींदुसि त तूं मूं वटि सुठी शइ खणी आई। हराम कमाए, रिश्वतूं वठे, चोरियूं करे, धाड़ा हणे, फुरूं करे, वरी उन मां खैरात थो करे, माना ईअं पलीत ऐं मुर्दार शइ अल्लाह खे थो पेश करे। तुंहिंजो मुर्शिद इहा गंदी शइ कबूल नथो करे, हू रब त पाक ज़ात मालिक आहे, उन वटि तूं कीअं, तोखे शर्म नथो अचे, तूं गली ऐं गंदी शइ अल्लाह वटि थो पेश करी। सही, लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून, अल्लाह वटि तव्हांखे तेसी भलाई न मिलंदी, प्यारी शइ, भली शइ, सुठी शइ अल्लाह जे रस्ते। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। मुंहिंजो ॻाल्हियूं सम्झो था? जे नथा सम्झो न, ही मूवी भरे थी पई, इनखे तव्हां वरी वरी ॿुधजो। माशाअल्लाह इहा नेट ते पई हूंदी, अल्लाह सीन सोशल मीडिया जे मुंहिंजे कर्मी बच्चन शादाबाद जेको कमु कनि था, दीन जो पैगाम पहुचाइनि था, टिकटॉक ते, फेसबुक में ऐं व्हाट्सएप जे ग्रुपनि में जेको दीन जो पैगाम पहुचाइनि था मुफ्त में। सियासतदान पैसा ॾेई पंहिंजा सोशल मीडिया वर्कर उन्हनि खे पैसा ॾेई चवंदा असांजी पब्लिसिटी कयो, असांजो पैगाम ॿियनि ताईं पहुचायो। हिन कर्मी फ़क़ीरनि खे जस हुजे मुफ्त में मुस्तफ़ा जो पैगाम अल्लाह मदीने वारो साईं का इन गंद सां भरियल माण्हुनि जे अंदर तव्हां हिकिड़ो पाक पैगाम खणी निकिता, पैगाम खणी ॿियनि ताईं पहुचायो था, इन जो अल्लाह तव्हांखे ज़रूर ऐं जंहिं वटि बि वीडियो जी क्लिप अचे, को सुठो कौल तव्हां वटि अचे, उहो तव्हां अॻिते फॉरवर्ड कयो। बुरी ॻाल्हि अचे, बुरी शइ अचे, उनखे उते ई दंग कयो, बंदि कयो, उनखे अॻिते न फैलायो। बुरी शइ खे न फैलायो। गंदो मैसेज, बेअदब, गुस्ताख या फहाशी जो, बेहयाई जो को बि पैगाम तव्हां वटि अचे थो, उनखे शेयर न कयो, उनखे उते ई डिलीट करे छॾियो। सुठी शइ तव्हां ॿियनि ताईं पहुचायो।
जी मूंसां कल्ह हिकिड़े माण्हू फोन ते मूंखे ॿुधायो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी, तमामु घणी ख़ुशी थी। चईं मां हिकिड़े वॾेरे साहिब वटि वियुसि, मुंहिंजे हथ में किताब हो मायूसी, किताब मुंहिंजो लिखियल आहे मायूसी। उते वियुसि, पोइ वॾेरे साहिब जी औताक में कम सां में हूंदो त उहो किताब मुंहिंजो उते विसरी वियो, मां मोटी आयुसि। 2 ॾींहंनि 3 खां पोइ हुनखे फोन कयो आहे, मुंहिंजो किताब तो वटि विसरी वियो आहे। यार किताब त कंहिंजो आहे, पर मूंखे ॾाढो फ़ाइदो ॾिनो। मां ॾाढी परेशानियुनि में हुयुसि, मां ख़ुदकुशी करण वारो हुयुसि, पर इहो किताब पढ़ियो सम्झण मूंखे नई ज़िंदगी मिली, नई ज़िंदगी मूंखे मिली। उन में वरी कुझु विर्द वज़ीफ़ा लिखियल आहे, उहे पढ़िया त मुंहिंजे दिलि खे करार। मूंखे एॾी ख़ुशी थी, मां ज़बान सां बयान नथो कयां। मुंहिंजी लिखणी मञा जे करे हिकिड़े मुस्लमान खे बि को फ़ाइदो पहुतो आहे त मुंहिंजे लाइ असां मूंखे मुंहिंजा तव्हां हथ न चुमो, हे तारीफ़ था कनि, मां ख़ुदा ॼाणे इन तारीफ़ ते ख़ुशि न आहियां। हे जॾहिं मां तारीफ़ करां मां सम्झंदो मुंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ आहे, मुंहिंजे मदीने वारे साईं जी तारीफ़। तारीफ़ था ख़ुशी न आहे। हे लक़ब अलक़ाब मां ईअं सोचींदो आहियां, हिननि जा लक़ब, हिननि जी तारीफ़ ये ॿिलीअ जे मथां उठ जो कचाओ, ॿिली वेचारी उठ जो कचाओ किथे खणी सघां। मां हिकिड़ी ॿिली वांगुरु हिकिड़ो नाचीज़ इंसान आहियां, हेॾा वॾा लक़ब, हेॾी वॾी तारीफ़ मूंखे नथी वणे। मुंहिंजो पैगाम जेको मुस्तफ़ा जी सुन्नत, शरीयत, मुस्तफ़ा जूं हदीसूं तव्हां ताईं पहुचायां थो, इहे ॿियनि ताईं पहुचायां, मुंहिंजो ध्यानु मां तव्हांजे नज़राननि जो बुखियो न आहियां, तव्हांजे तोहफ़नि सुखड़ियुनि जो मूंखे ज़रूरत न आहे। बसि मुंहिंजो पैगाम मदीने वारे साईं जी उम्मत ताईं पहुचायो, मुंहिंजे लाइ ख़ुशी। किताब लिखण जो राति ॾींहुं महिनत कयूं तव्हांजे लाइ, तव्हांजो असां पढ़ंदासीं, कीअं पढ़ंदासीं, तूं न पढ़ंदे त जिबरील ते लही हिकिड़ो नओं माण्हू आहे जे मूंखे ॾिठो बि न आहे, मूंखे किताब पढ़ण सां चए थो मां ख़ुदकुशी खां मुंहिंजो जान बची वई आहे, ज़िंदगी ख़ुशि हक़ आहे न तव्हां ताईं पैगाम ॿियनि ते पहुचाए। पाण पढ़ियल न आहियो त ये किताब वठी ॿियनि ताईं पहुचाए।